खबर हड़ने की ख़बर है वो पत्थर हुजे रोहिणी हुजे जोगाबाद हुजे लाड़कान हुजे जिते सिंधी सम्झी वञे थी असांजी सकाफ़ती ज़िंदा आहे हिन पंहिंजे उते जिते सिंधी ॻाल्हाई उन सम्झी वञे थी असांजा सॼो उते सुञाणप आहे हुनजे किरदार जे करे हमेशह हिकिड़ो टाइगर किरदार आहे पाण सभिनी खे किरदार आला कई जेका कई जेके छोड़ियूं आहिनि पाणी चढ़नि थियूं वरी लही वञनि थियूं ॾाढो निशान कंदो रहे सभिनि ताईं हीउ रहियो आहे ऐं हीउ हमेशह अबद ताईं जेका हमेशह नालो रहंदो हिन किरदार जो करे रहंदो मुंहिंजे लाइ त सभिनी लाइ ॾेखारींदड़ किरदारु आहे हुनखे हमेशह हीउ अंधेरो थींदो आहे जीअं माण्हू अंधेरे राति में ईंदो चमकदड़ तारो हुजे पंहिंजी तारीफ़ रोशन किरदारु आहे हीउ हमेशह उस्ताद बुखारी जो एक शेर है पुछाऊं सिंधियुनि जी तस्बीह छो त सोरी कंहिं हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे असांजे विच में अहिड़ो साथी मौजूदु आहे जंहिंखे असां हिन धरती जो गोद वरतल फर्ज़ंद खे हिन ख़बर आहे गोद वरतल फर्ज़ंद वधीक प्यारो हूंदो आहे मुंहिंजो इशारो आहे चौहान साहब की तरफ जैसी मादरी ज़ुबान तो उर्दू है पर हिन धरती से पैंजे मींह जो नातो रखियो है ॿुधाए जो असांजे हर प्रोग्राम में ईंदा आहिनि ऐं धरती जा एतिरा ई सच्चा सपूत करंदा आहिनि जेतिरा बाक़सब आहिनि साईं शादी ते शहर ॿुधाईंदा तव्हांखे ऐं शाइर बि आहिनि चौहान कल बुझाया मादरी जुबान मुझे मारवाड़ी है अच्छा जो पाकिस्तान ट्रेंड का पूरा साथ मानू जेका आया है उसका 90% मादरी जुबान के जो भी है 22 तारीख 22 तारीख सोचा ईद हुई ईद के करे अज जेका 3 तारीख ईद मनायल हुजे 4 शेर लिखा है अची लिखा है 22 सितंबर की डी जे 22 सितंबर की 22 अगस्त ये डी हुजे हिकड़ी बोली 22 दिसंबर अगस्त ये डी हुजे हिकड़ी बोली बस शहीद अमर रुपलो बोली वो हिफाजत कई हिंद जी वो हिफाजत कई हिंद जी वो हिफाजत कई सिंध जी वो ना छड़ियो सारुंजर जबल वो ना छड़ियो सारुंजर जबल की वियो भाई खां पोइ क़तल इहो ई असांजो कलाम हुजे सिंध हुनखे धरती तरफ़ां सलाम हुजे।